अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल मोहब्बत जो माग जो आहे छो बंदि आहे? आख़िर वजह छा आहे? छा ही ड्रामो बंदि थी चुको आहे या इन जी रिकॉर्डिंग ख़तम थी चुकी आहे? छा इन जे बदिरां जेको सो ड्रामो पाछनि जे पोयां आयो आहे या मां तुंहिंजो न आहियां उहो ड्रामो आयो आहे? छा असुलु राज़ हिन जे पोयां छा आहे? 100% तव्हांखे जेको आहे सो हक़ीक़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि। जी हाँ दोस्तों, तव्हांखे सची ॻाल्हि मां ॿुधाइण वारो आहियां। इन जी सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे जी रिकॉर्डिंग ख़तमु न थी आहे। ड्रामो बाक़ाइदे रिकॉर्ड थियल बि आहे ऐं रिकॉर्डिंग वरी बि हलंदी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो इन ई जे करे बंदि कयो वियो हो जो हिन जे बदिरां जेको आहे सो हिकिड़ो हफ़्तो हिकु नओं ड्रामो ॾिनो वियो हो सिंध टीवी ते। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त जेको हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ ख़तमु थी वेंदो ऐं उन खां पोइ जेको आहे सो तव्हांखे ड्रामो मोहब्बत जो माग ऐं तकरार बि ॾिसण वटां मिलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त पकी ख़बर आहे त जेको आहे सो ईंदड़ सूमर खां वठी यानी हिकु ॿ ॾींहं बाक़ी बचा आहिनि, तकरार ड्रामो ऐं मोहब्बत जो माग ॿई जेको आहे सो पंहिंजे टाइम ते हलणु लॻंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन्हनि ड्रामनि में बि बहितरीनु मज़ो आहे ऐं जेको आहे सो मोहब्बत जो पाछनि पोयां ड्रामो तव्हां ॾिसंदा रहो जेसिताईं हिकु ॿ ॾींहं आहिनि। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो तकरार ड्रामो ऐं मोहब्बत जो माग पंहिंजे टाइम ते अचण वारा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोहब्बत जे माग में बि अॻिते हली जेको आहे तमामु घणो मज़ो थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में घणो ॾुकार पइजी वेंदो ऐं घणा ॻोठ चढ़ण ते मजबूर थी वेंदा त हुनते बि मुजेरियूं झलींदो, पर हू जेको आहे होतू वॾी ज़िद कंदो ऐं वञण जी कोशिशि कंदो। ऐं नेठि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त होतू जेको आहे हलियो वेंदो। तव्हांखे दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नई वीडियो में। तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾिसण न विसारींदा असांजो चैनल। अल्लाह हाफ़िज़।